काज़ी कादन शख़्स ऐं अदबी शख़्सियत। पहिरीं पाण परख, पिरी परखण साखड़ा, दरब सोई रख, जितां धिका न लहीं। शाह साहिब चयो, पाण पसी पाण खे, पाण ई महबूब, पाण ही खलके खूब, पाण ही तालिब तन जो। काज़ी कादन मूजिब रब खे उहे ई परखे सघंदा जिन पाण परखियो आहे। लखे करोड़े दुनियवी इल्म हासिल कजनि, पर सच इहो आहे त मालिक हृदय में समायल आहे। काज़ी साहब खे सिंधी शाइरनि जो अबो कोठियो वञे थो। सिंध में सूफ़ी दरवेश जी आमद त अरबन जी हुकूमत खां वठी शुरू थी वई हुई, पर सिंधी शाइरीअ में सूफ़ी दर्शन जो चिटो इज़हार कंदड़ पहिरियों शाइर काज़ी कादन आहे, या फिर काज़ी काज़न बि चवंदा आहिनि। काज़ी कादन जी ज़िंदगीअ बाबति अहवाल। काज़ी कादन सिंध में समन ऐं अरगुननि वारे ज़माने में थी गुज़रियो आहे। संदसि यानी काज़ी साहब जो जनम 1463 ईस्वी में थियो। 16वीं सदी शुरू थियण वक़्तु संदसि उमिरि अटकल 37 साल हूंदी। इन्हीअ ॼमार में हू दुनियवी इल्म मां आज़ाद थी रूहानी ज्ञान हासिल करे सूफ़ियानी राह ते अॻिते वधियो हूंदो। काज़ी कादन जे तड़ ॾाॾे काज़ी अबू अल खैर खे तुहफ़तुल किराम में उच्च जे बुज़ुर्गनि मां हिकु सॼो वियो आहे। निहायत चङी हालत ऐं फ़ज़ीलत जो साहिब हो। बखर में रहंदो हो ऐं उते ई गुज़ारे वियो। काज़ी साहिब जे वालिद जो नालो काज़ी अबू सईद ऐं ॾाॾे जो नालो जैनुल आबदीन हो। काज़ी कादन जो पिता निहायत फ़ज़ीलत जो साहिब ऐं हाज़िर जवाबीअ में पंहिंजे वक़्त में युगानो ऐं बखर में नामी ग्रामी थी गुज़रियो आहे। काज़ी कादन जा वॾा सेवण ऐं ठठे में पिणु रहिया। काज़ी कादन जो जनम ऐं नेपाज़ ग़ालिब ऐं बखर में थियो हो, जंहिं करे डॉक्टर नबी बलोच ख़ान खेसि काज़ी कादन बखरी सॾणु वधीक मुनासिब सम्झियो आहे। मियां शाह करीम जे मलफ़ूज़ात मां मालूम थिए थो त काज़ी कादन कुझु वक़्तु बखर इलाइक़े जे दरबेले, यानी हिन वक़्तु डमरो उहो जॻह जो नालो आहे, बखर इलाइक़े जे दर ज़िले नवाबशाह में बि रहियो हो। उते संदसि मुलाक़ात हिकु मस्त दरवेश सां थी, जंहिं खेसि हक़ीक़त तरफ़ माइल कयो हो। तालीम। काज़ी कादन बखर में ॼमियो ऐं वॾो थियो, इन करे खेसि बखरीअ जे नाले सां मशहूरु हो। इल्म हासिल करण जे मामले में पुठियां कोन हो। क़ुरान मजीद, क़ुरान हमीद बर ज़बानी यादि हुअसि। तालीम जो दाइरो सीमित न हुअसि। इंजीनियरी, इल्म, हिसाब आदि खूबियुनि जो धणी हो। अदीबनि जी ॼाण सां सिंध में सेवण या गुजरात मां शिक्षा पढ़ाई हुअईं। नालो। काज़ी कादन जी तारीख़ी शख़्सियत ऐं इल्मी अदमी अज़मत जे बावजूद बि सही नाले जी जानकारी हासिल न थी सघी आहे। एतिरे क़दुर जो संदसि नाले जो सही सूरत पिणु हिकु वॾे अरसे ताईं मालूम न थी सघियो। पोएं दौर जे तहरीन में संदसि नालो काज़ी
काज़न करे लिखियो वियो आहे, पर अवाइली दौर में किन काज़ी कादन लिखियो आहे। काज़ी कादन जे कुटुंब बाबति ॼाण सिधे से नमूने कंहिं बि हंधि मौजूदु न आहे। जुदा जुदा किताबनि में जेके अहिड़ा हवाला मिलनि था जिन मां संदसि कुटुंब जी ॼाण पवे थी। तारीख़ ऐं मासूमीअ में काज़ी कादन बाबति बयान जे आख़िर में चयो वियो आहे त पछाड़ीअ में हुन क़ज़ा जी जवाबदारीअ जे कम खां इस्तीफ़ा ॾिनी ऐं उहिदो छॾियईं। काज़ी कादन जी हिक शाइर जे रूप में ॼाण सभ खां पहिरीं मियां मोहम्मद रज़ा उर्फ़ मीर दरियाई 88 जे लिखियल बयानुल आफ़रीन फ़ारसी किताब में मिले थो। उन में शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जे बैतनि सां गॾु काज़ी कादन जा 7 सिंधी बैत बि ॾिनल आहिनि। सेई सैल थियम पढ़ियाम जे पाणा अखर अॻियां उॿरी वागू थी वरियाम। काज़ी कादन दुनियावी इल्म ते त आलिम हो ई, पर इन खां बि वॾी नेमत जा खेस हासिल हुई सा हुई त संदसि जी अखियूं खुलियल हुयूं। जंहिं ॻाल्हि संदसि सोन वर्णी शख़्सियत ते सुहागे वारो कमु कयो आहे, हू दीनी इल्म ऐं रियाज़तुनि सां इन हक़ीक़त खे रसियो हा त भले लखे दुनियावी इल्म हासिल कजनि, पर असुल चीज़ यानी परमात्मा त पंहिंजे अंदर में ई आहे। पढ़ंदो पिए वियो कोड़े लख क़ुरान, लखे लोक न सघियो पाण अंदर पाण। तवसुफ़ जे रंग में रंगियल काज़ी कादन खे दरवेशनि जे संग मां तसवुफ़ जो रंग लॻो। मियां शाह करीम जे मुलाक़ात थी हुई, जंहिं खेसि हक़ीक़त सां वाक़िफ़ करायो। जोगी जाॻायोसि सुतो हुअसि निंड में, तिहां पोइ थियोसि संदे पिरियो पेचड़े, यानी सुम्ही पियो हुअसि। चवनि था मां त सुम्ही पियो हुअसि हिन दुनिया जे पचेरनि में, दुनिया जे हिन कूड़ी दुनिया जे नशे में, पर मूंखे जोगी मिलियो जंहिं मूंखे जाॻायो ऐं परमात्मा जे रंग में रंगे छॾियईं। काज़ी कादन पंहिंजे वक़्त जे मशहूर दरवेज़ मीरान मोहम्मद मेहदी जौनपुरिया जो मुरीद हो। तारीख़ ऐं मासूमी ऐं तवसुफ़ उल किराम में इहा हक़ीक़त बयान कई आहे त मीरान मोहम्मद मेहदी जौनपुरिया जी मुरीदी अख़्तियार करण ते शरीयत जा आलिम काज़ी कादन ते ताना हणंदा हुआ। काज़ी कादन हिकु सचो सूफ़ी हो। मीर मासूम ऐं मीर शाह अली लिखनि था त काज़ी कादन तसव्वुफ़ में काफ़ी दख़ल रखंदो हो। परमात्मा या ख़ुदा जे रस्ते ते हली ॾाढियूं रियाज़त कयूं हुअईं। तसव्वुफ़ जो मतिलबु आहे त आत्मा महदूद आहे, तंहिंखे परमात्मा जेको लाहित आहे तंहिं में मिलाए हिकु थी वञणु। सचनि सूफ़ियुनि वांगुरु काज़ी कादन जो इहो एतिक़ाद हो त परमात्मा खे उहे ई परखे सघंदा जिन पाण खे परखियो आहे। चाहे संत सूफ़ी हुजे या वेदांती, सभ में हिकु ई मत आहे, परमात्मा हिकु ई आहे। उन खे पाइण जा तरीक़ा अलॻि अलॻि थी सघनि था। परमात्मा इंसान जे अंदर में ही आहे। शाह साहब चवे थो त वहदत मां कसरत, कसरत मां वहदत। सचल साहब अनहलक मां ख़ुदि ख़ुदा आहियां। सामी चयो अहम ब्रह्म अस्मि। पाण रहियो न पाण में ॾिसे तमाशो, जीअं पताशो पाणीअ मंझि पाणी थियो।
पाण रहियो न पाण में ॾिसी तमाशो, जीअं पताशो पाणीअ मंझि पाणी थियो।